अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं जुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। जुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ भलाई उमेद, जुञ शराब। पाठ नंबर 70। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जन खां पोइ बनी इसराईल बेहद गुनाह कया ईअं ॾियो। ख़ुदा जे हुकुमनि जी सरताबी कई, पैगंबरनि जी उन्हनि अतात न कई ईअं ॾियो। त ख़ुदा जालूत खे जो कटबी बादशाह हुयो उनखे उन्हनि ते मुसलत कयो, जंहिं माण्हुनि खे ज़लील कयो, उन्हनि जे मर्दनि खे क़त्ल कयो, उन्हनि जे घर मां कढी छॾियो, उन्हनि जे औरतुनि खे कनीज़ बणायो, उन्हनि खां माल असबाब सभु खसे छॾियो ईअं ॾियो। सभु खसे छॾियईं ईअं ॾियो। तॾहिं पोइ उहे माण्हू ख़ुदा जे रसूल वटि आया ईअं ॾियो। उनखे चयो, ख़ुदा खे सुवाल कर त इहो हिकु बादशाह असांजे लाइ बनाए ईअं ॾियो, जंहिंसां गॾिजी काफ़रनि सां ख़ुदा जे राह में जहाद करियूं। बनी इसराईल में उहो फ़ाइदो हुयो, बनी इसराईल में इहो क़ाइदो हुयो त पैगंबर हिकु ख़ानदान जो हूंदो हुयो ऐं बादशाह ॿिए ख़ानदान मां हूंदो हुयो। छो त उन वक़्तु अञा ख़ुदा बादशाही ऐं पैगंबरी हिकु ई ख़ानदान में जमा कोन कई हुई। उन सबबु करे उन्हनि माण्हुनि चयो त असांजे लाइ हिकु बादशाह मुक़ररु करे ईअं ॾियो। उन्हनि जे पैगंबर चयो, ईअं न थिए जो तव्हां ते जहाद वाजिबु कयो वञे त तव्हां न विढ़ो। त उन्हनि माण्हुनि चयो, असीं पंहिंजे घरनि मां निकिरी वियासीं, पंहिंजे अयाल खां अलॻि थी वियासीं ईअं ॾियो। असांजे लाइ छा आहे जो असीं ख़ुदा जे राह में जंग न करियूं। पोइ उन्हनि माण्हुनि ते जहाद वाजिबु कयो वियो। चंद माण्हुनि खां सवाइ सभिनी रूह गिरदानी कई फिरी विया। ख़ुदा ज़ालिमनि खां ख़ूब वाक़ुफ़ु आहे ऐं उन्हनि जे नबीअ उन्हनि माण्हुनि खे चयो, तव्हां माण्हुनि जी ख़्वाहिश मुताबिक़ तालूत खे तव्हांजो बादशाह बणायो। तॾहिं उहे माण्हू चवणु लॻा त उनजी हुकूमत असां ते छो थी थिए ईअं चयो। हालांकि सुल्तनत जा हक़दार उन खां घणा असीं आहियूं, छो त माल जे एतबार खां बि असां ते फ़ोक़ियत कोन्हे। देश चयो, कामनि खे किताबनि में ईअं लिखियलु आहे ईअं ॾियो। पैगंबरी हज़रत लावी अलैहिस्सलाम जे औलाद में हुई, बादशाही औलाद हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन वटि हुई। तालूत बिन यामीन जे फर्ज़ंदनि मां हुयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जो सॻो भाउ हुयो। उनजे नबीअ चयो, ख़ुदा उनखे तव्हां ते फज़ीलत ॾिनी आहे ऐं इल्म में तव्हां खां घणो आहे। ख़ुदा उनखे कुशादगी अता कई आहे ईअं चयो। ऐं ख़ुदा अलाह रब्बुल आलमीन जंहिंखे चाहे थो उनखे मुल्क ॾिए थो ईअं ॾियो। तालूत जिस्मानी लिहाज़ खां शुजा ऐं ताक़तवर हुयो ऐं अकुलमंद हुयो, पर माल दौलत कोन्हसि। उन लाइ माण्हू उनखे ज़लील सम्झंदा हुआ ईअं हुयो। माण्हू चवंदा हुया, ख़ुदा हिनखे माल दौलत में वुसत घणाई अता कोन कई ईअं हुयो। उन्हनि जे पैगंबर उन्हनि खे चयो, हिननि जी बादशाही ख़ुदा जे तरफ़ शनाख़त आहे ईअं ॾियो। तव्हां वटि इहा संदूक ईंदी जंहिंमें तव्हांजे परवरदिगार जे तरफ़ां तस्कीन ॾियण वारियूं शयूं ऐं तबरकात हूंदा ईअं ॾियो, जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जे औलाद लाइ यादगार छॾे वई हुई ईअं हुयो ईअं ॾियो। उन संदूक खे फ़िरिश्ता खणी ईंदा ऐं तव्हां वटि वापसि आणींदा ईअं ॾियो। अगरि तव्हां ईमान रखो था त बेशक तव्हांजे लाइ पूरी निशानी आहे ईअं ॾियो। उन्हनि जे पैगंबर फरमायो त जो ताबूत संदूक जो अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो आसमान तरफ़ मोकिलियो ऐं हज़रत मूसा जिन जे मां उन में रखी दरिया में विधो हुयो। उहा ई संदूक बनी इसराईल वटि हुई
त उन्हनि मां उहे माण्हू बरकत हासिलु कंदा हुआ। ईअं हुयो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जो वफ़ात जो वक़्तु आयो त संदन ज़रिया लवाए तौरेत ऐं जो कुझु उन में आसारे पैगम्बरी हुयो सभु उन में रखी संदन वसी हज़रत यूशा जिन जे सिपरत कयो ऐं उहो ताबूत संदूक उन वटि मौजूदु हुयो एसी ताईं जो उन्हनि माण्हुनि उन जो एहतराम करणु तर्क करे छॾियो ऐं बेहुरमती करणु लॻा। ईअं ॾियो ॿार रस्ते ते उन संदूक सां रांदि कंदा हुआ ऐं उन्हनि माण्हुनि घणा गुनाह कया, ताबूत संदूक जी बेहुरमती कई। ईअं ॾियो इहो ख़ुदा उन्हनि माण्हुनि जे विचां इहो ताबूत संदूक खणी छॾियो ईअं